चवंदा आहिनि त मोहब्बत जे नाले ते जुड़ियल रिश्ता ज़िंदगी संवारींदा आहिनि, पर कराची जे मोमिनाबाद में रुगो 10 ॾींहं अॻु बदल शादी जो बंधन फाही जे फंदे में तब्दील थी वियो। घर जे हिक कमरे मां नौजवान हमज़ा जो लाश मिलियो। संदसि ॻिची में फाहो बदल हो ऐं शुरूआती तौर इहो तासुर ॾिनो वियो त हुन आपघात कयो आहे, पर हर ॾोहारी खां का न का ग़लती ज़रूर थींदी आहे। जॾहिं पुलिस लाश जो जाइज़ो वरितो त हिकु अहिड़ो मंज़र साम्हूं आयो जंहिं सॼी कहाणी जो रुख़ ई बदिलाए छॾियो। मक़तूल जा हथ ऐं पेर पुठियां खां ॿधल हुआ। सवाल उथियो, छा को माण्हू पंहिंजा हथ पेर पाण ॿधी पोइ पाण खे फाहो ॾेई सघे थो? SSP ओलह तारिक इलाही मस्तोई जी निगरानी में जांच जो दाइरो वधायो वियो त मुबैना आपघात जो ड्रामो कुझु ई कलाकनि में क़त्ल जी पुरअसरार कहाणी बणिजी वियो। पुलिस मूजिब हिन क़त्ल पुठियां कंहिं अजनबी जो न पर मक़तूल जी पंहिंजी ज़ाल दुआ जो हथ साम्हूं आयो, जेका पाण बि पुलिस अहलकार आहे। जांच दौरान मालूम थियो त दुआ जी इहा ॿी शादी हुई, जेका रुगो 10 ॾींहं अॻु हमज़ा सां थी हुई। जोड़े जो वलीमो बि कुझु ॾींहंनि बाद रिथियल हो। दुआ खे पहिरें मुड़ुस मां 3 ॿारनि जो औलाद बि आहे। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल खां हिकु ॾींहुं अॻु दुआ पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे अॻोणे मुड़ुस फहद सां मिलाइण वई, जिते मुबैना तौर हमज़ा खे हमेशा लाइ रस्ते तां हटाइण जो मंसूबो तयारु कयो पियो। वाक़े वारी राति हमज़ा खे मुबैना तौर बेहोश कयो वियो, संदसि हथ पेर ॿधा विया ऐं पोइ पंहिंजे ई घर अंदरि फाही ॾेई क़त्ल खे आपघात जो रंग ॾियण जी कोशिश कई वई। मक़तूल जे पीउ ज़हूरुद्दीन जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो, जंहिंखां पोइ पुलिस तुर्त कार्रवाई कंदे औरत अहलकार दुआ खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। पुलिस मूजिब हिन केस जो ॿियो अहम जवाबदार दुआ जो अॻोणो मुड़ुस फहद अञा ताईं फ़रार आहे ऐं संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।